अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। आज की हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं जॉब अपॉर्चुनिटीज़ जे बारे में जेके NED यूनिवर्सिटी तरफ़ां अनाउंस कई वियूं आहिनि पंहिंजे मिठी थर कैंपस जे लाइ। ही जेको आहे एप्लीकेशंस आहिनि इहे असिस्टेंट प्रोफेसर्स ऐं लेक्चरर्स जे लाइ आहिनि ऐं हिननि में अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 3 मई 2022 आहे। Online application form is available www.nedu.edu.pk/job/jobs.html और इन जो जेको आहे ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ये जेको URL ॾिनल आहे www.nedu.pk/job/jobs.html त असां डाउनलोड करे सघूं था। हाँ इन जी जेको आहे एप्लीकेशन फॉर्म असांखे डाउनलोड करे उन जी हार्ड कॉपी ऐं बैंक ड्राफ्ट 2000 जो असांखे सबमिट कराइणो आहे। अचो त असां ॾिसूं था त इन जो जेको आहे एप्लीकेशन फॉर्म किथे आहे ऐं कीअं डाउनलोड करे ऐं असां सबमिट कराए सघूं था। असां हिते लिखंदासीं www.nedu.pk/jobs/jobs.html। हाणे ही ॾिसी रहियो URL ते सर्च करण खां पोइ असां वटि ही जेको आहे फर्स्ट अची वियो जेको मथे लिखियलु आहे जॉब अपॉर्चुनिटीज़ असिस्टेंट प्रोफेसर एंड लेक्चरर फॉर NED यूनिवर्सिटी कैंपस एट मिठी थर। हाणे हिते असांखे जेकॾहिं एडवर्टाइज़मेंट ॾिसणी आहे त असां हिते क्लिक कंदासीं ऐं असांखे एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करणो आहे त असां पहिरियों असां एडवर्टाइज़मेंट ॾिसूं था। हाणे ही ॾिसो एडवर्टाइज़मेंट आहे ऐं इन में जेको आहे पहिरीं पोस्ट आई आहे असिस्टेंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कंप्यूटर साइंस एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं ॿी लेक्चरर आहे मैथमेटिक्स इंग्लिश बिजनेस कम्युनिकेशन। असिस्टेंट प्रोफेसर जे लाइ जेको आहे PhD इन रिलेवेंट फील्ड हैक रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी इंस्टीट्यूशन नो एक्सपीरियंस रिक्वायर्ड। इन में एक्सपीरियंस जी ज़रूरत न आहे ऐं जेको आहे जस्ट PhD अगरि कंहिंजी क्लियर आहे त उहो जेको आहे इन में अप्लाई करे सघो थो। लेक्चरर जे लाइ मास्टर डिग्री और इक्विवेलेंट डिग्री evaluated after 18 years of education in the relevant field. In addition, the candidate must possess 3 GPA in master degree with no third division in the entire academic career. तो जेको आहे लेक्चरर जे लाइ तव्हां वटि 18 ईयर इक्विवेलेंट डिग्री हुजे ऐं उन सां गॾोगॾु उन डिग्री में तव्हांजी 3 CGPA हुजे ऐं तव्हांजो थर्ड डिविजन न हुजे इंटायर एजुकेशनल कैरियर में। हाणे ही हुई एडवर्टाइज़मेंट। हाणे असां एप्लीकेशन फॉर्म ॾिसंदासीं। ही तव्हां एप्लीकेशन फॉर्म हितां डाउनलोड करे सघो था। त ही एप्लीकेशन फॉर्म आहे ही सॼो तव्हांखे फिल करे ऐं सबमिट कराइणो आहे। इन में ही इंस्ट्रक्शंस लिखियल आहिनि इन तव्हांखे रीड करिणो आहे केयरफुली ऐं सबमिट करण जे टाइम ते जीअं ही पे ऑर्डर आहे तव्हांखे 3000 इन फेवर ऑफ डायरेक्टर फाइनेंस सबमिट कराइणो आहे ऐं ही ॿिया इंस्ट्रक्शंस आहिनि इहे सभु तव्हां जेको आहे रीड केयरफुली करे ऐं तव्हां पंहिंजो जेको आहे एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड कंदो। ही जेको आहे PDF फॉर्मेट में आहे। इन सां गॾोगॾु जेको आहे डॉक्यूमेंट फॉर्मेट में ॾिनल आहे तव्हां वटि फॉर्म डाउनलोड थी वेंदो वर्ड में। ही ॾिसो ही वर्ड में अची वियो। हिते तव्हां ही एप्लीकेशन पंहिंजी जेको आहे एडिट करे सॼी जेको आहे पंहिंजी डेटा फिल करे ऐं तव्हां इनखे सबमिट कराए सघो था। उमेद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो ही जेके जॉब्स आहिनि NED यूनिवर्सिटी में इन में कीअं अप्लाई कजे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो अव्हां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।